नाज़िम पे पासे वाक़े ॿुधाईंदा हलूं त दादू वेझो ॻोठ माखू पमर में बैटरी फाटण सबबि 50 कखावन घरनि खे बाहि विकोड़े वई। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है तारिक लिगारी। जी तारिक। दादू खां 8 किलोमीटर के मुफ़ासिले ते वाक़े शहीद मखदूम बिलाल जी मज़ार के भरसां इंडस हाईवे ते वाक़े ही ॻोठ माको पावर है। उनमें ही जोगी जेके आहिनि उहे लाबारो करे ऐं पोरियो करे पंहिंजो घरनि जो गुज़र सफ़र कंदा आहिनि। ही उन्हनि जे घरनि खे बाहि लॻी आहे। बाहि लॻण जे नतीजे में 35 खां 40 घर जेके आहिनि उहे मुकमल तौर ते सड़ी रख थी विया आहिनि। दादू शहर खां सिर्फ़ु 8 किलोमीटर के मुफ़ासिले ते वाक़े हुजण जे बावजूदि हिननि ग़रीब जेके पोरियत आहिनि लाबारो कंदड़ उन्हनि वटि घरनि खे बाहि लॻण खां पोइ बि हींअर ताईं न ज़िले इंतज़ामिया पहुती आहे, न ई को चूंडियल नुमाइंदो पहुतो आहे। हिते जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि जे घरनि में पियर अलाह तला सड़ी रख थी वियो आहे। एतिरे क़दुरु जो केतिरनि ई ख़ानदाननि में जेके छोकिरियूं हुयूं जिन जा ॾाज हुया उहे पिणु सड़ी विया आहिनि, थांव सड़ी विया आहिनि, अनाज सड़ी वियो आहे, कपिड़ो लटो मुकमल तौर ते सड़ी वियो आहे। हींअर ताईं बि जेको आहे सो हिननि जो इहो चवणु आहे त फायर ब्रिगेड जी जेका गाॾी हुई उहा 3 कलाकनि खां पोइ पहुती, जंहिं सबबु 35 खां 40 घर जेके हुआ उहे मुकमल तौर ते सड़ी विया आहिनि। हींअर बि जेके ही ॻोठाणा आहिनि उन्हनि जा जेके मंज़र आहिनि उहे इंतिहाई ॾुखोईंदड़ आहिनि। उहे पंहिंजे सड़ी वियल घरनि जे मथां रोई रहिया आहिनि ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त सरहदी वारनि ते हिते जेके आहिनि उहे पहुता आहिनि, उन्हनि पारां संदन मदद कई वई आहे, पर केतिरा ई कलाक गुज़रण जे बावजूदि उन्हनि हींअर ताईं न अन्न ॾिठो आहे, न मानी ॾिठी आहे ऐं न पाणी। हू पाण बि हींअर ताईं जेको आहे सो जेके घरनि खे बाहि लॻल आहे उनखे अञा ताईं विसाइण में मसरूफ़ आहिनि। ज़िले इंतज़ामिया समेत को बि हींअर ताईं अमलदार हिते न पहुतो आहे। ही मंज़र आहिनि, तव्हां कैमरा जी अख सां ॾिसी सघंदव त हींअर बि जेका बाहि आहे उहा दुखी रही आहे ऐं ही जेके घरनि जा जेके मालिक आहिनि उहे पंहिंजो सामान जेको थोरो घणो सड़ी वियल या रहिजी वियल आहे उहो हितां चूंडे मेड़े रहिया आहिनि। हीअ ॾिसी सघो था त इन्हनि जो चवणु आहे त हिते जेके न्याणियुनि जो ॾाज रखियल हो उहो पिणु सड़ी वियो आहे ऐं अञा ताईं बि केतिरा ई जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजे घरनि जी बाहि विसाइण में मसरूफ़ आहिनि। हिते असांखे फायर ब्रिगेड जी गाॾी हींअर नज़र न पई अचे, उनजे बावजूदि बि हींअर ॻोठाणा जेके आहिनि उहे आसपास जे वाटरनि मां ऐं शाखुनि मां पाणी भरे ऐं हिते बाहि विसाइनि पिया। अञा ताईं बि हिते जेके मंज़र आहिनि उहे बयानु करण खां तमामु घणा वधीक आहिनि ऐं हिते जेके 35 खां 40 घर सड़िया आहिनि उहे हींअर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। उन्हनि जो मुतालबो आहे त असांजी सरहदी वारा मदद कनि, ज़िले इंतज़ामिया मदद करे त जीअं हू ॿीहर अजा आॾे सघनि। ऐं उन्हनि जो चवणो त जेके एहसास प्रोग्राम जा उन्हनि खे पैसा मिलणा हुया उहे पिणु हिते सड़ी रख थी विया आहिनि, चौपायो माल सड़ी वियो आहे ऐं अनाज पिणु सड़ी वियो आहे। हू खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। हुननि जो इहो चवणु आहे त ज़िले इंतज़ामिया उन्हनि जी फौरी तौरु वाहर करे त जीअं हू ॿीहर अजा आॾे सघनि, पर हींअर ताईं न ज़िले इंतज़ामिया हिते पहुती आहे, न ई को चूंडियल नुमाइंदो पहुतो आहे। जी।